नाज़रीन मैन कासमवाद फेज़ 2 जतोई चौक ते फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे कि नौजवान छोकिरी जेका आहे उहा तॾहिं ते फ़ौत थी वई आहे। इन वक़्तु असां फेज़ 2 जतोई चौक ते मौजूदु आहियूं। संदसि वारस हुते मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछा गछा कयूं। दादा केरु छोकिरी हुई ऐं तव्हांखे ख़बर आहे जे फायर वग़ैरह कयो? उस्ताद नज़ीर अतार जी न्याणी वो स्कूल टीचर ही उतां स्कूल खां छुट्टी मिली वापसि मोटी अची बि पोयां वारदात थिएसि। ओड नाले सां छोकिरो ओड हुयो? ओड 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 जो नालो प्रेम ओडो। घणा फायर कयो? ये 2 फायर थिया था। ऐं छोकिरी तॾहिं ते गुज़ारे वई या हॉस्पिटल? थॾे ते किरी पई उहा कहिड़ी अस्पताल खणी विया? ये लालपति अस्पताल। पुलिस वग़ैरह पहुती आहे? पुलिस वग़ैरह पुगी आहे, कुझु नज़र आया 2-3 माण्हू। अस्पताल में केरु खणी आयो? उनजो बिरादर हो। असांखे पोइ ख़बर पई, तव्हांखे कंहिं इत्तला ॾिनी? असां घरां ख़बर पई, असांजे सम्झो मामे जी थी। हिते को एनी शाहिद बीठल हुया जंहिंजे साम्हूं फायर कया विया? मस्जिद में निमाज़ पढ़ी निकिता त सभिनि माण्हू ॾिठो फायरिंग उन्हनि अखियुनि ते ॾिठी। छोकिरो छा ते सवार हो जे फायर कयो उहो छा ते? इहो मां कोन ॾिठो तव्हां केरु ॾिठो हिते? केरु ॾिठो को छोकिरो जेको जे फायर कया? केरु ॾिठो? छोकिरो जीअं आयो हितां खां, छोकिरी जेका आई चौक सॼो ॾिठो, चौक सॼो गवाही ॾींदो अहिड़ी ॻाल्हि न आहे। छोकिरी जीअं हिते पंहिंजे भाउ सां गॾु ब्रदर सां गॾु जीअं पहुती, पोइ हथियार जीअं खणी छोकिरी खे सीने में ॿ फायर थिया, छोकिरी खे गोली लॻी, छोकिरी किरी वई, छोकिरो हितां खां हीअं पंधु निकिरी वियो। त पोइ असां हिते छोकिरी खे खणी अस्पताल रश्के में पुॼायोसीं। रश्के में पोइ हिन जी बाइक जेका हिन जे घर इतला ॾिनी, ने भाइरनि खे इन फैमिली खे इतला ॾिनी, तव्हांजी छोकिरी खे गोली लॻी आहे, छोकिरी खे खणी विया आहिनि अस्पताल, तव्हां पहुचो। पोइ उनजा माइट विया हुआ थाणे ते, XYZ ख़ुदा खे ख़बर, वधीक असां रिपोर्ट अञा पोइ हाणे जॾहिं अपडेट अचे। बिल्कुलु असां निमाज़ थियासीं उते आवाज़ थियो, फायर थियल आई त मूजिबि साईं पोइ माण्हू फायर वायर कंदा हूंदा, माण्हू निकिता, असां निकिता त ॿाहिरि त हिन चौक ते हिते छोकिरी नंढी छोकिरी मुंहिंजे वॾी कोन्हे 16-17 न